सलाम सिंध वासियों हक़ मौजूद हालात कुछ अड़ो मोड़ वठी बीठा आहिनि जो सरकार की मुखालिफ़त त करे नथी सघिजे, पर कुछ अजीब सिचुएशन है तो ॾींहों ॾींहुं पेशेंट्स वञनि था वधंदा कोरोना जा। सरकार सूमर खां यानी परीह खां लॉकडाउन में नरमी जो ऐलान किया है। वधीक हैरत की ॻाल्हि इहा आहे त इहा जेका नरमी आहे उहा सिंध के नंढनि शहरनि ऐं ॻोठनि खां शुरूआत कई वेंदी। दुकान खोलिया वेंदा ऐं बाज़ारूं खोलियूं वेंदियूं ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त ॻोठाणा माण्हू उन्हनि नंढनि शहरनि में शॉपिंग करण ईंदा। ऐं जहिड़ी रीति त तव्हां असां सभिनि खे ख़बर आहे त असां वटि शऊर जी शदीद अणाट आहे। यानी शऊर जी शदीद अणाट जो नुक़सानु इहो थींदो नज़र थो अचे त पीर जो ॻोठ तालुको किंगरी ज़िलो ख़ैरपुर 251 केसिस रिपोर्ट थिया आहिनि। ऐं इहे 251 केसिस रुगो उहे केसिस आहिनि जेके रुगो पहिरीं शहर में जिते सस्पेक्ट कयो वियो त हिते हिते केसिस थी सघनि था पिया, हुते जॾहिं टेस्ट कंडक्ट कयो आहे त 251 केसिस रिपोर्ट थी आहे। ऐं पीर जे ॻोठ तालुके किंगरी जी पेरीफ्री एतिरी वॾी आहे जो सिंध में हिन वक़्तु सभ खां वॾो ज़िलो ख़ैरपुर आहे। ऐं ख़ैरपुर में मां भायां थो त तालुके किंगरी जी पेरीफ्री में ॿिया नंढा नंढा ॻोठ बि अचनि था, नंढा नंढा टाउन्स बि अचनि था पिया, कच्छो बि अचे थो पियो ऐं ॿिया इलाही इलाइक़ा था अची वञनि जो ईअं सम्झो त जेकॾहिं तव्हां दरिया क्रॉस कयो त वञी तव्हां ज़िले लाड़काणे खे लॻंदा। ऐं हे त मूंखे न आहे ख़बर त सरकार वटि टेस्ट कंडक्ट करण जो क्राइटेरिया छा आहे, उन्हनि ॻोठनि ॾे मुंहुं कयो आहे या न कयो आहे, ॻोठाणनि माण्हुनि जा टेस्ट कंडक्ट कया आहिनि या न कया आहिनि। पर शयूं ॾाढियूं हॉरिबल पियूं ॾियनि। ऐं इन सूरत हाल में बाशऊर माण्हुनि खे छा करिणो आहे ऐं जिन माण्हुनि खे कोरोना बाबति घणी ॼाण कान्हे का उन्हनि खे छा करिणो आहे, इहे अलॻि अलॻि शयूं आहिनि। पर बाशऊर माण्हू घटि में घटि इहो करे सघनि था पिया त ॻोठाणनि माण्हुनि खे टेलीफोन रस्ते या दुकानदारनि खे बाज़ार वारनि खे इहो सम्झाए सघनि था पिया त असांखे जेकॾहिं पंहिंजा कारोबार ई हलाइणा आहिनि लॉकडाउन जी नरमी खां पोइ, जेकॾहिं ईद जी ख़रीदारी करे ॻोठाणा या नंढनि शहरनि जा माण्हू जेकॾहिं अचनि था पिया ऐं असांखे जेकॾहिं कारोबार पंहिंजा कंटिन्यू करणा आहिनि त उनजो SOP छा हुजणु खपे। SOP मां मुराद इहा आहे त ॾिसो शहरनि में वॾनि शहरनि में ख़ासि तौर ते कराची, हैदराबाद, सखर में एतिरी ॼाण आहे जेके डिपार्टमेंटल स्टोर्स आहिनि या जेके सुपर स्टोर्स आहिनि उते उन्हनि बाक़ाइदा पेचरनि ते यानी पंहिंजी हदुनि जे पेचरनि में निशान लॻाए रखिया आहिनि त केतिरे मुफ़ासिले ते माण्हुनि खे बीहणो आहे। 3-3 फुट जे मुफ़ासिले ते दायरा ठहियल आहिनि, उते माण्हुनि खे बीहणो आहे। उन्हनि दायरनि खां घटि गैप यानी उन में ख़ला में न आहे बीहणो त किथे ईअं न त जरासीम हिक ॿिए खे सां माण्हुनि जा जरासीम हिक ॿिए सां विछड़ंदा। हाणे सुवाल इहो आहे त छा असांजा नंढा शहर इन शइ ते अमल करे सघंदा। छा असांजे नंढनि शहरनि में सखर जी पेरीफ्री थी या शिकारपुर जी पेरीफ्री थी, जैकबाद जी पेरीफ्री थी, लाड़काणे जी पेरीफ्री आहे या नंढा नंढा तालुका आहिनि असांजा, सेठार जा थियो, मेरापुर थियो, ठरी मीरवा थियो, या हेॾे ख़ैरपुर आहे या हेॾे असांजा जेके इलाइक़ा आहिनि गंबट आहे, राणीपुर आहे, कंडियारो आहे, इन्हनि इलाइक़नि जे नंढनि बाज़ारुनि में माण्हुनि खे एतिरो शऊर आहे त उहे कतारूं ठाहिनि ऐं उन्हनि में गैप ॾियनि 3-3 फुटनि जो। और बज़ाहिर इहा शइ मुश्किल लॻे थी पई, पर घटि में घटि जेके पढ़ियल लिखियल माण्हू आहिनि, जेके बाशऊर माण्हू आहिनि, उहे जेकॾहिं वञी करे माण्हुनि खे सम्झाइनि, उहे जेकॾहिं माण्हुनि खे तरग़ीब ॾियनि त बाबा ही तरीक़ा तव्हांखे इख़्तियार करणा आहिनि। जदीद ज़मानो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु दर ते वञी करे सम्झाइण जी ज़रूरत कान्हे का। सोशल मीडिया ते बि सम्झाए सघिजे थो, टेलीफोन्स ते बि सम्झाए सघिजे थो, ऐं दुकानदारनि जो एसोसिएशन्स त तक़रीबन हर जॻह ठहियल आहिनि, त एसोसिएशन जे चङनि वटसनि सां बि ॻाल्हाए सघिजे थो त तव्हांखे छा SOPs कंडक्ट कंदा आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां तव्हांखे माण्हुनि खे बचाइणो आहे। वॉक थ्रू गेट्स बि जेकॾहिं दुकानदारनि जो एसोसिएशन्स जेकॾहिं हिकु दुकान ते वॉक थ्रू गेट त ख़ैर मुमकिन न आहे, पर असां वटि सिंध में काफ़ी बाज़ारूं आहिनि, जीअं शिकारपुर जी स्टोरगंज बाज़ार आहे, पीर जे ॻोठ जी शाही बाज़ार आहे, सखर जी शाही बाज़ार आहे, लाड़काणे जी रेशम गली आहे, जेलस बाज़ार आहे, इन क़िस्म जूं, या कंडियारे जी चमन बाज़ार आहे, राणीपुर जी बाज़ार आहे, गंबट जी बाज़ार आहे,
त इन्हनि जैकबाबाद जी बुगड़ा बाज़ार आहे, इन्हनि सभिनी बाज़ारनि में घटि में घटि इहो त करे सघिजे थो त बाज़ार जे मुंड ते हिकिड़ो वॉक थ्रू गेट लॻाइजे जंहिंमें सैनिटाइज़ेशन कजे प्रॉपर माण्हुनि जी, त जेके ऐं वॉक थ्रू गेट्स ते हरूभरू के एॾो को लखें रुपया ख़र्चु कोन्हे को 60, 65, 70 हज़ार में वॉक थ्रू गेट लॻी थो वञे पियो। त वॉक थ्रू गेट्स जेकॾहिं हिकु बाज़ार जे मुंहं ते हिकिड़ो गेट लॻे त दुकानदार एसोसिएशन उनखे आराम सां अफोर्ड करे सघे थी भई ठीकु आहे वॉक थ्रू गेट जो को एॾो वॾो फ़ाइदो कोन्हे, को माण्हू जे अंदर जो वायरस कोन थो वञे पियो, पर घटि में घटि जेकॾहिं को माण्हू एक्सटर्नली जेकॾहिं को माण्हू इन्फेक्टेड आहे, उनजा कपिड़ा इन्फेक्टेड आहिनि, बॉडी इन्फेक्टेड आहे, उनजो बूट इन्फेक्टेड आहे, त उहे शयूं घटि में घटि साफ़ थी वञनि पियूं ऐं हिकु हद ताईं रिस्क कवर थी वञे पई। हाणे जेकॾहिं सरकार फ़ैसिलो करे ई छॾियो आहे लॉकडाउन में नरमी करण जो, सरकार जेकॾहिं डिसाइड करे ई छॾियो आहे त इन जी शुरूआत नंढनि ॻोठनि खां नंढनि शहरनि ऐं ॻोठनि खां कजे थी पई, त मुंहिंजो न ख़्यालु त सरकार पाण अची करे इहे सभई कम कंदी ऐं सरकार अची करे माण्हुनि खे बचाईंदी। असांखे इहा उमेद घटि करणु खपे ऐं असांखे पाण खे इहे सभई शयूं इन सभिनी शयुनि जो ख़्यालु करिणो पवंदो, असांखे पंहिंजे माण्हुनि खे पाण बचाइणो पवंदो। मुंहिंजी कोशिशि हूंदी त असां ॿिए ॾींहुं टे ॾींहुं इन शयुनि ते डिस्कस कंदा रहूं ऐं मां कोशिशि कंदुसि त कंहिं एक्सपर्ट्स खे जो बि ओपिनियन वठिजे ऐं तव्हां सां शेयर कजे जेतिरो थी सघे पाण खे बि बचायो, पंहिंजनि माण्हुनि खे बि बचायो। असांजे मुआशिरे में असांजे हर माण्हू जी ज़िमेवारी असां ते पाण ते आहे ऐं असां पंहिंजा ज़िमेवार पाण त आहियूं पर पंहिंजे माण्हुनि जा बि ज़िमेवार आहियूं। एहतियात कंदासीं। महिरबानी।